कुरान असां लाइ हिदायत अल्लाह जे तरफ़ां इनायत कुरान असां लाइ हिदायत अल्लाह जे तरफ़ां इनायत ईमान हया जी शनाख़त अल्लाह जे तरफ़ां इनायत तौहीद जो चर्चो मिसालन सां सिज वांगुर साफ़ खुदा जो बयान तौहीद जो चर्चो मिसालन सां सिज वांगुर साफ़ खुदा जो बयान जंहिंमें शक नाही न शिकायत अल्लाह जे तरफ़ां इनायत कुरान असां लाइ हिदायत अल्लाह जे तरफ़ां इनायत महबूब रिसालत जो लेटर अरबी नबी खातम अनवर सरदार जी अहिड़ी रिसालत अल्लाह जे तरफ़ां इनायत ईमान हया जी शनाख़त अल्लाह जे तरफ़ां इनायत जन्नत ऐं जहन्नम जो साइक़ अमलन जो आदिल ही फाइक़ दुस्तूर खुदाई सदाकत अल्लाह जे तरफ़ां इनायत कुरान असां लाइ हिदायत अल्लाह जे तरफ़ां इनायत इंसानी ज़ात संदो रहबर कानून मुताबिक हल दिलबर इंसानी ज़ात संदो रहबर कानून मुताबिक हल दिलबर रूहानी रमज़ल राहत अल्लाह जे तरफ़ां इनायत कुरान असां लाइ हिदायत अल्लाह जे तरफ़ां इनायत वहलूर वञण नादानिया कुफार जो कम बेईमानिया वहलूर वञण नादानिया कुफार जो कम बेईमानिया मोमिन में हुक्म जी इताअत अल्लाह जे तरफ़ां इनायत ईमान हया जी शनाख़त अल्लाह जे तरफ़ां इनायत कुरान जी रोज़ तिलावत कयो ऐं हुक्म तहीं जे जी इताअत कयो कुरान जी रोज़ तिलावत कयो ऐं हुक्म तहीं जे इताअत कयो इन में त अव्हां जी हिफ़ाज़त अल्लाह जे तरफ़ां इनायत कुरान मजीद खे याद कयो अल्लाह जे दर फरियाद कयो कुरान मजीद के याद कयो, अल्लाह जे दर फरियाद कयो। रहमान जी आली अदालत या
अल्लाह जे तरफ़ां इनायत या क़ुरान असां लाइ हिदायत या अल्लाह जे तरफ़ां इनायत या ही ख़ालिद आम किताब न थी सोलंगी मोर गुलाब अथई ही ख़ालिद आम किताब न थी सोलंगी मोर गुलाब अथई तालीफ़ बि इन जी किताबत या अल्लाह जे तरफ़ां इनायत या क़ुरान असां लाइ हिदायत या अल्लाह जे तरफ़ां इनायत या ईमान हया जी शनाख़त या अल्लाह जे तरफ़ां इनायत या